बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूराए नाज़िआत। अंदरि घिड़ी छिकी आणींदड़नि जो कसम आहे ऐं खोले आसानीअ सां कंढ छोड़ींदड़नि जो कसम आहे ऐं चङी तरह सां तरंदड़नि जो कसम आहे। पोइ डोड़ी अॻिराई कंदड़नि जो कसम आहे। पोइ सभु कम जे रिथींदड़ टोलियुनि जो कसम आहे त जंहिं ॾींहुं धुॿण वारी धुॿंदी उनखे पुठियां लॻंदड़ ॿियो धोॾो पुठियां लॻंदो। तंहिं ॾींहुं केतिरियूं ई दिलियूं ॾकी वञण वारियूं हूंदियूं। उन्हनि जूं अखियूं खुआरीअ सबबि झकियूं थींदियूं। चवनि था त असीं पोएं पेरे मोटाइबासूं छा? हा, जॾहिं भुत हॾा थींदासूं। चवंदा आहिनि त उन्हीअ महिल उहो ॿीहर मोटणु वॾो नुक़सान वारो आहे। पोइ इहो वाक़ियो हिकिड़ी सख़्त हकल आहे। पोइ उते जो उते उहे हिक पधिरे मैदान में हाज़िर थियल हूंदा। ऐं पैगंबर, तो वटि मूसा जी ख़बर पहुती आहे छा? जॾहिं संदसि पालणहार खेसि पाक मैदान तूवा में सॾियो त फ़िरौन ॾांहुं वञ, छो त हू हद खां लंघियो आहे। पोइ उनखे चयो त हिन ॾांहुं ख़्यालु अथई त तूं सुधरिजीं ऐं तुंहिंजे पालणहार ॾांहुं तोखे सिधो रस्तो ॾेखारियां त तूं उन खां ॾुॾीं। पोइ फ़िरौन खे वॾी निशानी ॾेखारियईं। पोइ फ़िरौन मूसा खे कूड़ो भांयो ऐं नाफ़रमानी कयईं। वरी उतां पुठीरो थी तिखो हलणु लॻो। पोइ पंहिंजी क़ौम खे गॾु कयईं। पोइ सॾियईं। पोइ चयईं त आउं अव्हांजो तमामु मथां पालणहार आहियां। पोइ अल्लाह उनखे आख़िरत ऐं दुनिया जे अज़ाब में पकड़ियो। बेशक हिन किसे में उन्हनि लाइ नसीहत आहे जेको ॾुजे। भला बनावत में अव्हीं ॾुखिया आहियो या आसमान जंहिंखे अल्लाह बणायो उन जी मथां बुलंद कयाईं। पोइ उनखे बराबरि बीहारियाईं ऐं उन जे राति खे ऊंदहि कयाईं ऐं उन जो सोझिरो ॾींहं जो पधिरो कयाईं ऐं उन खां पोइ ज़मीन खे विछायाईं। उन मां संदसि पाणी ऐं संदसि गाह कढियाईं ऐं जबलनि खे मुहकम खोड़ियाईं अव्हांजे नफ़े लाइ ऐं अव्हांजे ढोरनि जे नफ़े लाइ। पोइ जॾहिं वॾो वाक़ियो क़यामत जो ईंदो उन ॾींहुं माण्हू उहो यादि कंदो जेकी दुनिया में कमायो हुआईं। ऐं दोज़ख उन्हीअ लाइ पधिरो कबो जेको ॾिसणु घुरे। ऐं दोज़ख उन्हीअ लाइ पधिरो कबो जेको ॾिसणु घुरंदो। पोइ जेको हद खां लंघियो हूंदो ऐं हिन दुनिया जी हयातीअ खे भलो सम्झियाईं तंहिंजी जाइ बेशक दोज़ख आहे। ऐं जेको पंहिंजे पालणहार जे हुज़ूर में रूबरू बीहण खां ॾिनो ऐं नफ़्स खे सद खां झलियाईं पोइ तंहिंजी जाइ बेहिश्त आहे। ऐं पैगंबर, तोखां क़यामत बाबति पुछनि था, उन जो वाक़ियो थियणु कॾहिं आहे? ऐं पुछंदड़, उन्हनि जी ख़बर बाबति तूं कहिड़े ख़्याल में आहीं? उन जी पुॼाणीअ जी ख़बर तुंहिंजे पालणहार वटि आहे जेको क़यामत खां ॾुजे। रुॻो तंहिं लाइ तूं ॾोचारींदड़ आहीं। जंहिं ॾींहुं उनखे ॾिसंदा तंहिं ॾींहुं ईअं भाईंदा ॼण के हिकिड़े वक़्तु सांझी या सुबुह जे खां सवाइ दुनिया में रहिया ई न हुआ।